जी नाज़रीन, मां हिन टाइम बीठल आहियां इम्तियाज़ पंप बाईपास उबाड़ो ते, जिते ही प्रोग्राम रखियो वियो आहे जेको तमामु वॾो पावर शो रखियो वियो आहे ऐं मोहतरम जनाब जाम मेहताब हुसैन खान ॾेर जी शान में ही प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं तक़रीबन तमामु जेके क़ौमूं आहिनि पंहिंजे उबाड़े सिटी में या उबाड़े जे आसपास इलाइक़नि में जेके ही क़ौमूं रहनि थियूं पियूं उन्हनि जो सभिनि जो गॾियल ही प्रोग्राम आहे ऐं इन प्रोग्राम में तमामु परे परे जी शख़्सियतूं बि अचनि थियूं। हिन में जेको आहे असांजा मोहतरम जनाब मियाँ मिठो साहब भी तशरीफ़ खणी अचनि था ऐं हुनखां अलावा मोहतरम जनाब जा मेहताब हुसैन खान ॾेर साहब जो बि हिते माशाल्लाह खोड़ जे लाइ सरप्राइज़ आहिनि। उन्हनि जे लाइ ॾिसो कहिड़ा कहिड़ा सरप्राइज़ आहिनि। उहे मूंखे थोरो जेॾीमहिल जाम साहब ईंदा उहे मां दोस्तनि ते उहे शेयर ज़रूरु कंदुसि। ऐं हिते जेको हीउ प्रोग्राम अञा हीअ स्टेज सजे पई, स्टेज लॻे पई, हीअ ॾिसो पिया स्टेज जो कमु थिए पियो। दोस्तो स्टेज जो कमु थिए पियो। तक़रीबन 3 साढे 3 बजे 4 बजे तक़रीबन हीउ प्रोग्राम बाक़ाइदा माण्हू हिते अची वेंदा, बाक़ाइदा स्टार्ट थी वेंदो प्रोग्राम। हिन में जेके शख़्सियतूं में शामिलु थींदियूं उहे मां दोस्तनि ते शेयर कंदुसि। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। अदा हीउ जेको प्रोग्राम जेको हिते रखियो वियो आहे इम्तियाज़ पंप ते, जेको हीउ प्रोग्राम जेको पावर शो आहे, मतिलबु पावर प्रोग्राम आहे, तमामु वॾे पैमाने ते प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं आज़ाद उम्मीदवार जाम मोहतरम जनाब जाम मेहताब हुसैन खान ॾेर जी शान में रखियो वियो आहे हीउ प्रोग्राम। अवां जे बारे में थोरो असांखे व्यूज़ ॾियो, गाइड कयो त हीउ प्रोग्राम छा सारी जेके आहिनि उबाड़े सिटी जेके क़ौमूं आहिनि उनजो प्रोग्राम गॾियल रखियो वियो आहे या सिर्फ़ु दाया बिरादरी जी तरफ़ां आहे? जी वॾी महिरबानी। हीउ जेको अॼु जो प्रोग्राम आहे इहो पावर शो या महताब हुसैन खान ॾेर जो ऐं उन सां गॾु जेको मेंबर ऑफ नेशनल असेंबली मियाँ मिठो उम्मीदवार आहिनि उनजे हक़ में अॼु ही पावर शो जंहिंजी मेज़बानी दाया बिरादरी जे सरवाण मोहतरम मुख़्तियार अहमद दायो साहब करे रहिया आहिनि। ऐं ही समूरी दाया बिरादरी छाकाणि त हर इलेक्शन में हिकिड़ो माहौल रहंदो आहे ऐं असीं हमेशह जाम साहब जो हिसो रहिया आहियूं ऐं जुड़ियल रहंदा आहियूं। मुसलसल प्रोग्रामनि जे करे जाम साहब असांखे इन करे इहो लेट ॾिनो त तव्हांखे आख़िर में पावर शो जेको आहे उहो मेज़बानी तव्हांजी दाया बिरादरी जे तरफ़ां थींदी ऐं हमेशह इलेक्शन कैंपेन जी शुरूआति ऐं इख़्तिताम मंझां को प्रोग्राम मिलंदो आहे। पर हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहो अवामी समुंड जेको आहे उहो जाम साहब तरफ़ निहारे रहियो आहे। ऐं हीउ जेको अॼु हिन में तमामु बिरादरियूं जेके बि बिरादरियूं आहिनि PS हरणा ते जेके बि क़ौमूं आहिनि या जेके बि ज़ुबान ॻाल्हाईंदड़ तबिको आहे जेको जाम महताब हुसैन खान ॾेर खे अमन जे सफ़ीर खे पंहिंजो नुमाइंदो तस्लीम कंदो आहे, उहो हिन प्रोग्राम में शिरकत करे थो। जोक दर जोक माण्हुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, अञा तयारी हले थी पई। माण्हू मुसलसल पुछनि था पिया, साइडनि में होटलनि ते वेठा आहिनि, पंहिंजा थोरा थका कमकार करनि था। जाम साहब बि अॼु लास्ट डे आहे इलेक्शन कैंपेन जो, सो उन सिलसिले में जाम साहब बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकितल आहिनि ऐं इंशाअल्लाह हिते 3 बजे ताईं 3 साढे 3 4 बजे जे दौरान जेको आहे प्रोग्राम जी रंगारंग जेकी तक़रीब आहे उहा शुरू थी वेंदी, जंहिंमें जाम महताब हुसैन खान ॾेर साहब ऐं मियाँ अब्दुल्ला कुर्फ़ मियाँ मिठो साहब ऐं समूरी टीम सां गॾु जेको ही पावर शो आहे उहो इंतख़ाबी निशान बोतल आहे। अॼु आख़िरी ॾींहुं आहे इलेक्शन कैंपेन जो, उन सिलसिले में हिते बहितरीन अंदाज़ में जेके जाम साहब जा चाहींदड़ आहिनि उनजो ही प्रोग्राम आहे ऐं हिन में सभिनी खे शिरकत जी दावत बि ॾिजे थी। वाबिला थी पई आहे त मतिलबु हीउ पावर शो जेको रखियो वियो आहे उनमें मोहतरम जनाब जाम मेहताब हुसैन खान ॾेर साहब खे सोने जो ताज पारायो वेंदो, इन बारे में थोरो असांखे ॿुधायो। सर इहे ॻाल्हियूं थोरो सरप्राइज़ आहिनि ऐं कुझु ॻाल्हियूं इहे तव्हांखे नथा ॿुधाए सघूं। जंहिंमहिल स्पॉट शुरू थींदो खोड़ सारा सरप्राइज़ आहिनि, छाकाणि त असां तरफ़ां दाया बिरादरी जे तरफ़ां हमेशह जाम साहब जे लाइ इहे प्रोग्राम थींदा रहिया आहिनि ऐं असांजो तालुक़ु अहिड़ो आहे जाम साहब सां जीअं मच्छी जो पाणी सां हूंदो आहे। सो इहे नंढियूं शयूं आहिनि, बाक़ी इंशाअल्लाह ताला सरप्राइज़िस काफ़ी आहिनि, उहे तव्हां पाण ॾिसंदव इंशाअल्लाह। थैंक यू, वॾी महिरबानी तव्हांजी। दोस्तो अव्हांखे अगरि मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक बि कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। नेक्स्ट वीडियो जे लाइ मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह भाई।